खुदकशी को भलो मौत बनाए। नबी ज़ैन फरमायो जेको खुदकशी करे पाण के पाण मारे तो जियां दुनिया में मारे तो रब कबर में इं मारींदो रहंदुसि। जियां मिसाल जे तौर ते कंडियारे वारे अमरा नौजवान आरे मशीन में पाण को उछलायो हाणे कबर में पुजंदो। नबी सही फरमायो इं रब आरो मशीन उते रखाईंदो वरी हू आरे मशीन में पाण खे उछलाईंदो वरी उई अदद थींदो जियां दुनिया में अदद थियो वरी तड़पी तड़पी मरंदो वरी जिंदा थींदो वरी अल्लाह सही उनखे ईअं माराईंदो। इहो पियो अज़ाब हलंदो रहंदुसि जेसि ताईं क़यामत क़ाइम थिए। जीअं मिसाल जे तौर ते कंहिं माण्हूअ ज़हर खाधी कबर में ज़िंदा थींदो वरी उनखे ज़हर खाराई वेंदी वरी तड़पी तड़पी मरंदो वरी ज़िंदा थींदो वरी ज़हर खाराई वेंदुसि वरी तड़पी तड़पी मरंदो। पयो इहो अज़ाब हलंदो रहंदुसि क़यामत जे ॾियारे वरी अल्लाह साईं उथारींदुसि। मां कंडियारे में आयो मुंहिंजे दोस्त ने हिकिड़ो फोटो ॾेखारियो 35 सालनि जो नौजवान ख़ुशि चङो भलो एॾो ज़िंदगीअ मां बेज़ार थियो जो पाण खे पाण आरे मशीन में उछलाए ॿुधाइनि पिया जेसिताईं आरे मशीन बि ॿ धक करे उछलाए जेसि ताईं साह निकिरेसि तेसि ताईं सॼो जिस्म हुनजो तड़पे। इहा इंसान जी हालत लॻी पई आहे मुस्लमान जी हालत खुदकशन करण लाइ तयार। शिकारपुर में हिकिड़े नौजवान पंहिंजी ज़िंदगी खां बेज़ार थी करे रेल जी पटड़ीअ ते पाण खे विछायो आई जो रेल त 3 टुकर कयूं हली वियसि। इहा हालत बेचैनी आहे परेशानी आहे। खुदकशन करण लाइ माण्हू तयार लॻा वेठा ज़हरनि खाइण लाइ माण्हू तयार। असांजे पाड़े में नौजवान हिकिड़ो एॾो ज़िंदगीअ में परेशान थियो जो पाण खे पाण ज़हर खाई खुदकशी करे मारे छॾियो। छा हालत या बेदीनीअ जी सज़ा या गुनाहनि जी नऊ सज़ा यो अल्लाह जो अज़ाब। खुदकशी को भलो मौत दना। नबी ज़ैन फरमायो जेको खुदकशी करे पाण खे पाण मारे तो जियां दुनिया में मारे तो रब कबर में ईअं मारींदो रहंदुसि। जियां मिसाल जे तौर ते कंडियारे वारे अमरा नौजवान आरे मशीन में पाण को उछलायो हाणे कबर में पुजंदो। नबी सही फरमायो ईअं रब आरो मशीन उते रखाईंदो वरी हू आरे मशीन में पाण खे उछलाईंदो वरी उई अदद थींदो जियां दुनिया में अदद थियो वरी तड़पी तड़पी मरंदो वरी जिंदा थींदो वरी अल्लाह साईं उनखे ईअं माराईंदो। इहो पियो अज़ाब हलंदो रहंदुसि जेसि ताईं क़यामत क़ाइम थिए। जीअं मिसाल जे तौर ते कंहिं माण्हूअ ज़हर खाधी कबर में ज़िंदा थींदो वरी उनखे ज़हर खाराई वेंदी वरी तड़पी तड़पी मरंदो वरी जिंदा थींदो वरी ज़हर खाराई वेंदुसि वरी तड़पी तड़पी मरंदो। पयो इहो अज़ाब हलंदो रहंदुसि क़यामत जे ॾियारे वरी अल्लाह साईं उथारींदुसि। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो वरी अल्लाह इनखे जहन्नम जी बाहि जे तरफ़ उछलाईंदो। ख़ुज़ू फ़ग़ुल्लू सुम्मल जहीम सल्लू सुम्म फ़ी सिलसिलतिन ज़रअहा सबऊन ज़िराअन फ़स्लुकू।
ओ मुझा अजीजो मुझा दोस्तों मां मिन्नत करण आयो आहियां मां तव्हां सभिनी खे गुज़ारिश करण आयो आहियां खुदा जो वास्तो तो पंहिंजे रब खे नाराज़ न कयो पंहिंजे रब खे कावड़ायो न पंहिंजे रब खे जलाल न ॾेरायो दुनिया में भी रुसवा ऐं ख्वार थींदो क़ब्र क़यामत में भी तबाही ऐं बर्बादी आहे तंहिंजे करे वारो कयो संभालियो पाण सियाणा थियो पंहिंजे रब जे चए ते ज़िंदगी गुज़ारियो पंहिंजे रसूल जे चए ते ज़िंदगी गुज़ारियो हेॾो मरंदा वेंदव हेॾो तव्हां अखियूं मोटा वेंदव हेॾो तव्हांखे जन्नत जी ख़ुशी मिलंदी वेंदी ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून नहनु औलियाउकुम फिल हयातिद दुनिया वफिल आखिरत वलकुम फिया मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फिया मा तदऊन नुज़ुलन मिन गफूरिर रहीम। अञा वॾी आवाज़ नेकोकार दुनिया में भी खुश क़ब्र क़यामत में भी खुश मौत भी उन जे लाइ तोहफ़ो नबी सही जन फरमायो तोहफ़तुल मोमिनीनिल मौत ईमान वारे जे लाइ नेक जे लाइ नमाज़ी जे लाइ दीनदार जे लाइ मोमिन जे लाइ मर्द हुजे या माई उन जे लाइ मौत तोहफ़ो आहे छा आहे मौत तोहफ़ो कीअं तोहफ़ो आहे अल मौत जसरुन यूसिरुल हबीब इलल हबीब नबी सही फरमायो मौत त हिकिड़ी पुल आहे मौत त हिकिड़ो बहानो आहे असुल हक़ीक़त में अल्लाह पंहिंजनि प्यारनि बानड़नि खे पंहिंजे ज़ियारत ऐं दीदार जे लाइ पाण जे तरफ़ घुराईंदो आहे कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो फमन कान यरजू लिका रब्बिह फलियामल अमलन सालिहा वला युशरिक बिइबादति रब्बी अहदा नेकोकार मरंदो आहे नमाज़ी मरंदो आहे दीनदार मरंदो आहे त मरण जे टेम ते अल्लाह उनखे बिस्त जी ख़ुशख़बरी नसीब फरमाईंदो आहे ऐं मरण जे टेम ते अल्लाह 70,000 नूर जा पर्दा परे कराए पंहिंजी ज़ियारत ऐं दीदार कराईंदो आहे नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िर पंहिंजी ज़ियारत कराए पंहिंजो दीदार कराए वरी पंहिंजी ज़ियारत ऐं दीदार कराईंदो आहे वरी पंहिंजे रसूल मिठे नबी मोहम्मद करीम जो नेकोकारनि खे अल्लाह दीदार कराईंदो आहे वज़्ज़ुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा क़ला वलल्आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरदा अलम यजिदक यतीमन फावा ववजदक ज़ाल्लन फदा ववजदक आइलन फअग़ना फअम्मल यतीम फला तक़हर वअम्मा अस्साइल फला तनहर वअम्मा बिनिअमति रब्बिक फहद्दिस फतबारकल्लाहु फतबारकल्लाहु अहसनुल खालिकीन।
वॾे आवाज़ सां अञा ईमानी जज़्बे सां हज़रत बिलाल सच्चो रज़ी अल्लाह ताला जॾहिं वीचारो मरे पियो त खिले भी पियो त रोए भी पियो। घरवारी अचेसि रोई छो थो वरी खिले छो थो छा ॻाल्हि जे रोआं हिन जे करे तुंहिंजो तकलीफ़ थी थिए ईज़ा थो थिए तॾहिं रोआं थो चए भला खिले छो थो चई खिला हिन जे करे थो अन करे